उडेरूलाल स्टेशन में सियासी ऐं समाजी अॻवाननि पारां वापडा मटियारे जे अमले ऐं एलसी रबनवाज़ निज़ामाणी जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सियासी समाजी अॻवान अब्दुल गफ़ार साहिवाल जी अॻवानी में ॾिनल सॾ ते रहवासियुनि फुरकान दर्स इलाही बख़्श साहिवाल, मुमताज़ खोसो, फुरकान दर्स, अब्दुल्ला काको, आकाश राठौड़, जाफ़र खुश्क, शाहनवाज़ कोरी, मदन कुमार, शहजाद मीर साहिवाल, आमिर हिंद, शकूर रूमरो, निसार दर्स, वक़ार मलिक ऐं ॿियनि प्रेस क्लब वारनि एहतिजाज में मुज़ाहिरो कयो ऐं प्रेस क्लब खां अलाबख्श चौक ताईं रैली कढी हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो वापडा जो अमलो शहरियुनि सां बदिखरागी करे थो ऐं संदसि शिकायतुनि जो को बि अज़ालो नथो कयो वञे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त गुज़िरियल 5 ॾींहनि खां शहर जे अधे हिसे में 400 वोल्टेज खां वधीक बिजली फराहम थी रही आहे, जे सबबि केतिरनि ई घरनि में इलेक्ट्रिक सामान सड़ी वियो आहे, जंहिं करे शहरियुनि खे लखनि रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त करणो पियो आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त नईं मुक़ररु थियल एलसी रबनवाज़ निज़ामाणी खे फौरी तौरु हटायो वञे, मुतासिर शहरियुनि जे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। बिजली नाहे छो भला एलएस रबनवाज़ हटायो, एलएस रबनवाज़ हटायो, शहर बचाओ, एलएस रबनवाज़ हटायो, शहर बचाओ।